तॾहिं मिलंदासीं, तॾहिं मिलंदासीं। वक़्तु गुज़रंदो रहियो ऐं घणा माण्हू मटिजी विया, पर हू न मटियो। हुन पंहिंजे दिलि में हज़ारें दर्द दफ़न करे दोस्तनि खे मायूस न करे मौला अली इस्लाम जे हिन कौल ते ॼण अमल थे कयो त जे अव्हां कंहिंखे दोस्त बणायो त पंहिंजे सीने में हिकु क़बर बि बणाए छॾियो। जी हा दोस्तो, ऐं उहो शख़्स हो ज़मीर खल। अॼु संदसि पहिरीं वरसी आहे। हू ज़ाहिर में त असांजे भरिसां कोन्हे, पर हुनजो ॾिनल बेपनाह प्यार ऐं ख़ूबसूरत जादू असां सां गॾु गॾु आहिनि। हू सितारनि जी मथे आसमान मंझां असांखे ॾिसी रहियो आहे ऐं आलनि अखियुनि सां तिलस्मी अंदाज़ में मुस्कुराए बि रहियो आहे। ज़मीर खल कहिड़ो, अचु त संदसि हयाती में हल्की जाती पायूं। ज़मीर खल हसास शाइर हुजण सां गॾोगॾु शदात कोट में सुहिणा अखर लिखण करे बि मशहूरी माणी। ख़ासि शहर जा घणा माण्हू सुहिणो लिखणु सिखिया। ज़मीर खल हिकु शख़्स न पर हिकु इदारो हो जंहिं सहाफ़त ऐं शाइरी में केतिरा ई शागिर्द पैदा कया। 1971 ईस्वी धारे शहर भरिसां ॻोठ शाही में ग़ुलाम मोहम्मद खरल जे घर में अखि खोलींदड़ ज़मीर खरल खे ॿ भाइर अमीर खरल ऐं अकबर खरल हुआ ऐं कुझु साल अॻु खेसि भाउ अकबर खरल बि बीमारी सबबु लाॾाणो करे अलविदा चई अकेलो करे हलियो वियो। हू ज़मीर खल जंहिं इब्तिदाई तालीम ॻोठ खां ऐं मैट्रिक प्रोवेंशनल बॉयज़ हाई स्कूल खां हासिलु करे पास कयई। हू सहाफ़त जे शोबे में अचण खां अॻु ई पाण खे हिकु बहितरीनु इंसान, मुसवर, किलोग्राफिक शाइर ऐं अदीब तौरु मंता माणे चुको हो। संदसि शाइरी जो किताब ख़ाक में गुल मार्केट में आयल आहे ऐं संदसि केतिरो ई मवाद छपाई लाइ पियल आहे। काश संदसि दोस्त ऐं इदारा हरकत में अचनि त हूं त सिंधी अदब में वेतर इज़ाफ़ो अची सघिजे थो ऐं संदसि अणछपियल किताब पढ़जण लाइ मुहबत जो महवर बणिजी सघनि था। हिन सहाफ़त जी दुनिया में 1988 ईस्वी धारे हफ़्तेवार अख़बार खां शुरू कई ऐं बाद में सिंध जे नंढनि वॾनि अख़बारनि में सहाफ़ती इदारनि सां जुड़ियो रहियो। ज़मीर खल गुज़िरियल 12 सालनि खां महरान टीवी सां सड़ालियल रहियो ऐं साहत जी आख़िरी घड़ी ताईं महरान टीवी सां ई सड़ालियल रहियो। ज़मीर खल हिकु इदारो हो जंहिं सिंधी सहाफ़त में जदीद लाड़ा मुतारफ़ कराया ऐं सहाफ़त में केतिरा ई शागिर्द पैदा कयाई। जंहिंमें पिणु जेको आहे बरसाति वॾा रंगा कया आहिनि। ज़मीर खल असांजे शहर जो असासो हो, हिकु असांजी क़ीमती पूंजी हो। ज़मीर खल जेको बि दोस्त क़रीब वियो हुन अहिड़ी राय संदसि बारे में जोड़ी हुई। हिन पंहिंजे लाइ क़ाइमु कयल राय खे बरक़रार रखियो। धणी खेसि हिन दुनिया जे मकारी ऐं मटिजण वारी हवा खां महफ़ूज़ रखियो। असां खां कई संगती बदिलजी विया, पर हिन जटरा कंदे दुनिया खे पाण ते हावी न कयो। मौला खेसि जन्नतुल फिरदौस में इमामनि जी छांव नसीब फरमाए, जिन जे शान में नवागिरी में हिन कई घड़ियूं गुज़ारियूं। ज़मीर खल जी हयाती में संदसि दोस्त ऐं अदीब मंसूर जरवार फेसबुक ते हिकु पोस्ट लिखी हुई जंहिंजो उनवान हो त ज़मीर अॼु बि साॻियो आहे। उन पोस्ट में ज़मीर खल मरण खां कुझु वक़्तु अॻु पंहिंजे लाइ रायो ॾिनो हो जंहिंमें हुन इंतिहाई दर्द समायल हो, जंहिंमें कुझु दोस्तनि तरफ़ां खेसि ॾिनल दर्दनि जूं सदाऊं बि हुयूं त गॾोगॾु हिकु हौसलो, हिकु उमेद ऐं उत्साह बि हो। संदसि जुमिलो हो त मंसूर साईं, अव्हां मुंहिंजा मुहसिन आहियो, आउं भला छो न अव्हां खे मान ॾियां। मंसूर, तारीख़ कंहिंखे माफ़ु न आहे कंदी। आउं बुरो आहियां, भलो आहियां, ख़ुदा जी ज़ात ॼाणे थी, पर अॼु मां हिकु मख़सूस गिरोह वारो तमामु घणो ख़राबु आहियां। मां बेज़मीर आहियां, लुच आहियां, लोफर आहियां। मां मञां थो त मां ख़राबु आहियां। मूं का बि शहरनि जी ख़िदमत नाहे कई। मूं माण्हुनि खे ईज़ा रसायो आहे, उहो सभु वक़्तु ॿुधाईंदो। पर मंसूर, तूं दिलजाए कजांइ, ज़मानो कुझु बि चवे पर तुंहिंजे ज़मीर जो ज़मीर ज़िंदा आहे। ऐं अॼु जॾहिं ज़मीर असांजे दरमियान नाहे त असां सभु ॼाणूं था त हू केतिरे क़दुरु भलो इंसान हो ऐं हुन जेका दिलि जाइ कराई हुई उन ते मरंदे दम ताईं क़ाइमु रहियो। त मंसूर, तूं दिलि जाइ कजांइ, ज़मानो कुझु बि चवे पर तुंहिंजे ज़मीर जो ज़मीर ज़िंदा आहे। बेशक ज़मीर दोस्तनि जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। ऐं भाई साहब शदात कोट जंहिंजी हेॾी सारी मक़बूलियत में संदसि पिणु वॾो हथु आहे। भाई साहब शदात कोट अॼु संदसि पहिरीं वरसी जी यादि करे शर्दनाक दिली पेश करे थी। ज़मीर खरल खे 3 पुटनि साजिद खरल, ज़ैन खरल ऐं हसन खरल ऐं 2 न्याणियुनि जी औलाद आहे। ज़मीर जंहिं पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं घटि ऐं तकलीफ़ूं वधीक ॾिठियूं। ज़मीर खरल काफ़ी वक़्त खां बीमारी जे बिस्तरे ते पयल रहियो, जंहिं अॼु जे ई तारीख़ यानी 19 सेप्टेम्बर 2019 जे सुबुह साह जे तंद टुटण सबबु घर भातियुनि समेत सिंध खे सोगवार करे हलियो वियो ऐं सितारनि जी ओट वठी संदसि उदास पर आले नखड़ियुनि सां असां ॾे निहारे मुस्कुराए बि थो ऐं पुछे बि थो
कॾहिं कॾहिं त सार जो ॿ-4 लुड़क हार जो कदे नहीं विसार जो तकेर सुन्य में सुतो तकेर सुन्य में सुतो तकेर सुन्य में सुतो